सरदार सदाम बुरड़ो ऐं जेको चन्ना बिरादरी जो सरदार आहे अहमद अली चन्नो, उन्हनि सभिनि जी तादाद में अची करे ॻोठ मोहम्मद सदीक़ कराई में अची करे हमिलो कयो ऐं उन हमले जे नतीजे में 120 घरनि खे नज़र आतिश कयो वियो। बाबा जे मीरपुर बुरड़ो थाणे जी हद ॻोठ मोहम्मद सिद्दीक आरएन में जेके आहिनि 5 मई ते पसंदि जे शादी खां पोइ ॻोठ में जेको आहे 150 खां वधीक जेके घरनि खे बाहि ॾेई करे साड़ियो वियो, जेको मामिलो जेको आहे हिन वक़्तु अदालत में हलंदड़ आहे। अदालत में जेको आहे फरियादी धुर पारां वकील जेको आहे निसार अहमद मोगरी खे जेको आहे कयो वियो, जिते जेके आहिनि निसार अहमद मोगरी पारां जेके आहिनि हुकुमरान जमायत सां तालुक़ु रखंदड़ 2 सरदारनि जा नाला जेके आहिनि उहे 22 AB तहत जेको केस दाख़िल कराइण लाइ बि दरख़्वास्त कई वई आहे। जॾहिं त उन सां गॾोगॾु जेको आहे ATC कोर्ट में जेको दाख़िल थियल केस आहे उनमें बि जेके 2 सरदारनि जा नाला शामिल करण जे लाइ जेके आहिनि दरख़्वास्त अदालत में दाख़िल कराई वई आहे। हिते अॼु असां सां जेको आहे निसार अहमद मोगरी जेको आहे एडवोकेट मौजूदु आहे। वधीक इन केस बाबति उन खां पुछा कंदासीं त वधीक इहे जेको आहे प्रोसीजर किथे पहुतो आहे, हिन वक़्तु जेके आहिनि केस जी छा सूरत हाल आहे। साईं तव्हां ॿुधायो त इहो 5 मई ते पसंदि जे परणे तां जेके आहिनि बुरड़ा ऐं चन्ना बिरादरी जे 2 दौरनि में जेको आहे जहिड़ो थियो आहे, उन खां पोइ बुरड़ा बिरादरी जे जेके 150 घरनि खे बाहि ॾेई करे साड़ियो वियो आहे। इहो केस बि जेको आहे अदालत में हलंदड़ आहे। इहो केस जेका आहे हिन वक़्तु सूरत हाल कहिड़ी आहे, इन बाबति थोरो तफ़सीली असांखे ॿुधाइजो। जी बिल्कुलु वॾी भाई, 5 तारीख़ ते हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आयो, छो जो हसन ऐं जेकी सिदरा आहे ख़ातून उन हैदराबाद जेकी कोर्ट में पंहिंजो फेयरवेल कई, पसंद जी शादी कई। उनजे बाद कुझु बाअसर सरदार आहे, सरदार सदाम बुरड़ो ऐं जेको चन्ना बिरादरी जो सरदार आहे अहमद अली चन्नो, उन्हनि सभिनि जी तादाद में अची करे ॻोठ मोहम्मद सदीक़ कराई में अची करे हमिलो कयो ऐं उन हमले जे नतीजे में 120 घरनि खे नज़र आतिश कयो वियो। उन में तमामु तर घरनि जा सामान सभु चीज़ सड़ी करे राख थी विया। उनजे बावजूदि जेका जे सरदार आहिनि उहे हुकुमरान जमात जा अहम तादी आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल न कई वञे पई। तॾहिं 22 बि कोर्ट में दाख़िल थी। उन जे बाद पुलिस जो वॾो प्रेशर आयो ऐं पोइ बि पुलिस उन्हनि जा 2 जा नाला स्किप करे बक़ाया माण्हुनि जा नाला ॾेई छॾिया। असां उन्हनि जे नाला ओपन कराइण जे लाइ ऑनरेबल स्पेशल कोर्ट ATC शिकारपुर में हिकिड़ी एप्लीकेशन फाइल कई अथसीं। उहे उन ते बि इंशाल्लाह नोटिस थी विया आहिनि ऐं 10 तारीख़ ते वरी इहे 2 जेका सरदार आहे उन्हनि खे प्रेशराइज़ करण जे लाइ हिकु दफ़ा ॿीहर 10 तारीख़ ते उन्हनि अची करे हिरासा कयो, फायरिंग कई ऐं उन्हनि खे क़तल करण जी कोशिशि कई। उन जे लाइ असां 22 मई डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जी अदालत में दाख़िल कई अथसीं। उन्हनि ते बि उन्हनि खे नोटिस थी विया आहिनि। इंशाल्लाह असांखे पूरी जुडिशरी को मुकमल एतमाद आहे त कानून जी गिरफ़्त खां जेतिरो बि बाअसर हुजे उहे बची न सघंदा ऐं इंशाल्लाह कैफ़रे किरदार ते पुॼंदा। तव्हां छा था सम्झो जेको 22 AB जी तव्हां दरख़्वास्त दाख़िल कई आहे, तव्हां ॿुधायो त हुकुमरान जमायत जा जेके 2 सरदार आहिनि जंहिंमें अहमद अली चन्ना ऐं सदाम हुसैन बुरड़ो ॿुधायो था, तव्हां छा था सम्झो अदालत जेका आहे उहो सॻोरी तव्हांखे हुकुम ॾींदो त इन्हनि 2 जा नाला जेके आहिनि केस में शामिल थींदा? जी बिल्कुलु, अहिड़ियूं एप्लीकेशन मौजूदु आहिनि। जॾहिं स्टार्टिंग में वाक़ियो थियो आहे उन एप्लीकेशन में SSP साहब खे जॾहिं एप्लीकेशन मूव थी आहे त उन में उन्हनि 2 जा नाला वाज़े तौर ते आहिनि ऐं जेका नाला आहिनि उहे SHO मीरपुर बुरड़ो उन स्किप कया आहिनि। SSP साहब इन चीज़ जो हाणे नोटिस वरितो आहे, DIG साहब बि वरितो आहे, IG साहब वरितो आहे, CM साहब बि वरितो आहे। उमेद आहे पुलिस जी तरफ़ां अॼु अगरि नालो ओपन थी वञे थो सभु को बहितर आहे, न त इंशाल्लाह कोर्ट्स सभ जे लाइ बराबरि आहे। उते कोई बि सरदार हुजे, वॾेरो हुजे, जागीरदार हुजे, कोर्ट इंशाल्लाह उन्हनि खे जेको आहे नाले खोलण जे लाइ हुकुम कंदी आयो खे ऐं इंशाल्लाह उन्हनि जो नालो खुलंदो। जीअं था छो जो उनमें बि अननोन पर्सन्स आहिनि। उन में जेका फरियादी धुर खे हिकिड़ो राइट आहे उहो ॾिसी करे सुञाणे करे अगरि 162 में फर्दर स्टेटमेंट में उन्हनि जो नालो ॾिए थी त बिल्कुलु पुलिस ऐं कोर्ट्स इन चीज़ जा पाबंद आहिनि जो फरियादी धुर जो स्टेटमेंट रिकॉर्ड करे उनजो रिकॉर्ड ते आने करे अॻी धुर खे नोटिस करे उनखे केस में शामिल कयो वेंदो। 5 मई ते जेके आहिनि 120 खां वधीक घर साड़िया विया। वरी 10 मई ते वरी उहे ई सरदार जंहिंजे नाला तव्हां 22 AB में दाख़िल कराइण जी जेका केस में शामिल कराइण जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे, पुलिस जी अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे जो इन 2 सरदारनि जा नाला शामिल नथी करे? जी स्टार्टिंग में छो जो हुकुमरान जमात जा अहम तादी आहे, SSP साहब जॾहिं एप्लीकेशन मूव कई उनमें वाज़े लिखियो जो इन्हनि जा नाला ॾिना वञनि, लेकिन जॾहिं FIR थी
उन में असल धांधली ऐं असल स्किप नाला करे वो SHO मीरपुर बुढ़ो उन जी गफ़लत जे करे इहा चीज़ थी आहे। इन चीज़ जो SSP साहब फैज़ान साहब भी नोटिस वरितो आहे, DIG लाड़काना साहब भी नोटिस वरितो आहे जो बाबा अगरि फ़रियादी दौर वटि एविडेंस आहिनि ऐं उन्हनि तव्हांखे एप्लीकेशन ॾिनी आहे तव्हांखे नाला ॾियणु खपनि आहे, छो जो इहो SHO मीरपुर बुढ़ो जेको उन को गफ़लत थी आहे। ऐं इंशाल्लाह असां उम्मीद कयूं था SSP साहब असांजी एप्लीकेशन रिसीव कई आहे जो उनजे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ, और DIG साहब भी उनखे हुकुम कयो आहे जो बाबा अगरि कोई बि दौर आहे उहो नालो ॾियणु चाहे थी ऐं SSP साहब जो हुकुम हो जो अवां नालो बिल्कुलु ॾियो त पोइ SHO केरु थींदो आहे जो कंहिंजो हुकुमरान जो मतिलबु फ़क़्त जे जेको कमांडर साहब आहे या कोर्ट जो जेको हुकुम आहे उन जे तहत उहो नालो स्किप करे। जेकी बि गफ़लत थी SHO मीरपुर बुढ़े जी गफ़लत थी, इंशाल्लाह असां हाणे बि पूरी उमेद आहियूं SSP जैकाबाद को DIG साहब को उहे अॼु जी तारीख़ में इन्हनि जी गिरफ़्तारी कंदा ऐं उन्हनि खे इन केस में शामिल करदा। फर्दर इंशाल्लाह मंडे ते असांजो केस लॻल आहे कोर्ट्स में, अगरि हितो असांखे इंसाफ़ न मिलियो पुलिस को त इंशाल्लाह कोर्ट्स में असां उनजो नालो ओपन कराए वठंदासीं। ATC में भी जेके आहिनि जेको केस दाख़िल थियल आहे उनमें जेके सरदारनि जा नाला शामिल करण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, उन सां गॾोगॾु जेके 10 तारीख़ ते वाक़ियो थियो आहे 22 बि दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हिकिड़ो जेको आहे ATC कोर्ट में आहे, ॿियो आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में जेके आहिनि ॿई तव्हांजी दरख़्वास्तूं आहिनि, इन्हनि जी ॿुधणी कहिड़े 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 तारीख़नि ते रखियल आहे? ॿई मंडे ते रखियल आहिनि। इंशाल्लाह असां टाइमिंग सेट कराईंदासीं। फर्स्ट ऑफ ऑल असां डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट सेकंड एडिशनल जैकाबाद में अपेयर थींदासीं, उनजे बाद इंशाल्लाह ATC जी कोर्ट में अपेयर थींदासीं। फर्दर अगरि ज़रूरत पई असां डायरेक्ट कंप्लेंट में भी इंशाल्लाह हलिया वेंदासीं, छो जो पीस ऑफ जस्टिस में सेशन जस्टिस सेशन जज साहब के पावर्स आहिनि त अगरि आयो फेयर इन्वेस्टिगेशन नथो करे 162 में नालो नथो खोले त उन्हनि जे ख़िलाफ़ सो मोटो वठी करे या एप्लीकेशन जे तहत आयो के हुकुम करे सघे थो जो अवां फर्दर स्टेटमेंट रिकॉर्ड करे जेका धुर आइडेंटिफाई करे थी ॿ माण्हुनि खे उन्हनि जा नाला बिल्कुलु ओपन कया वञनि ऐं उन्हनि जा नाला बिल्कुलु ओपन कया वञनि, छो जो उन्हनि जी मौजूदगी में इहो सॼो हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। सोशल मीडिया ते ऐं प्रिंट मीडिया ते अहिड़ा एविडेंस बिल्कुलु मौजूदु आहिनि जिते सदाम बुल्डो ऐं अहमद अली चनो सियासी ताक़त ऐं फिरोनियत मां चवंदुमि बीह करे, जंहिंमें अफ़सोसनाक हिकिड़ो वाक़ियो थियो 68 को वधीक क़ुर पाक बि हिन में शहीद थी चुका आहिनि, उहे बि कोर्ट प्रॉपर्टी में असां जमा कराया अथसीं। फर्दर जेको बि रिकॉर्ड आहे उहो इंशाल्लाह कोर्ट प्रॉपर्टी आहे। इंशाल्लाह असांजी कोशिशि हूंदी जेकी मुतासिरा ख़ानदान आहे उन्हनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। 5 मई ते जेके आहिनि सदाम ऐं ॻोठ जेको मोहम्मद सिद्दीक़ आराइन में सरदार सदाम तोड़े जेको आहे अहमद अली चना बीही करे जेके आहिनि घरनि खे बाहि ॾियायूं, जंहिंमें जेको 120 खां वधीक जेके घर सड़ी रख थी आहिनि, उनमें जेको लखे रुपए जो सामान बि जेको आहे अलतल बि सड़ी चुका वियो आहे। जॾहिं त उनजो इहो चवणु आहे त साॻी जेके सरदारनि जेके आहिनि वरी ॿीहर 10 तारीख़ ते ॿीहर ॻोठ ते जेका आहे काह करे उतां जे जेके रवातिन खे धमकायो आहे। हुन चयो त जेका 5 जेका मई ते वाक़ियो थियो उन वाक़िए जो केस जेको आहे ATC तहत जेको आहे उहो दाख़िल थियल आहे। उहो ATC अदालत में जेका आहे असां दरख़्वास्त बि दाख़िल कराई आहे, उनमें मौक़फ़ अख़्तियार कयो आहे त पुलिस पारां जेके सरदार सदाम बुर्रो तोड़े जेके आहिनि अहमद अली चन्ना जा नाला शामिल न कया आहिनि, उहे नाला शामिल करण जी जेका असां दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हुन वधीक इहो बि चयो त जेके 10 मई ते जेके ॿीहर जेको उन्हनि असांखे जेको असांजा जेके दरख़्वास्त गुज़ार आहिनि उन्हनि खे ॿीहर उनजे ॻोठ ते का करे वरी उनखे धमकायो वियो त तव्हां जेके आहिनि कानूनी कार्रवाई कयो था, तव्हांखे जेका आहे संगीन नतीजा भोगणा पवंदा। उनखां पोइ जेको आहे ॿीहर जेको आहे असां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में जेका आहे 22 बि दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिं जी ॿिन्हिनि जी ॿुधणी जेका आहे उहा सुभाणे जे जेकबाबाद जी अदालतनि में रखियल आहे। जॾहिं त हिननि इहो चयो त सियासी बुनियादनि ते SSP जेकबाबाद पारां जेके आहिनि ॿिन्ही सरदारनि जा नाला शामिल न आहिनि क्या, असांखे उमेदु आहे त अदालत सगोरी जेके ॿिन्ही जेके सरदार जवाबदार उनजा नाला शामिल करे जेके मुतासिरा ख़ानदान आहे उन्हनि सां जेको इंसाफ़ कंदो।